Good evening friends, I'm your host Muskan and welcome to the show Houseful Season 2. जी वर्स जीअं त असां अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम हाउसफुल में बॉलीवुड ऐं हॉलीवुड जे बारे में इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं, पर हाणे असां अव्हांखे सिंधी मीडिया जी सेलिब्रिटी ऐं सिंध टीवी जे ड्रामनि जे बारे में भी इंफॉर्मेशन ॾींदासीं। नाज़रीन, सिंध टीवी जो टैलेंटेड ऐं मशहूर डायरेक्टर इमरान चांडियो अॼुकल्ह पंहिंजे नए ईंदड़ सोप सीरियल बैचलर हाउस जी शूट में बिज़ी आहे। नाज़रीन, असां अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन सोप सीरियल जूं हफ़्ते में 2 क़िस्तूं टेलीकास्ट थींदियूं ऐं ही सोप सीरियल ईंदड़ जून महीने में ऑन एयर थींदो। नाज़रीन, बॉलीवुड जी मशहूर अदाकारा प्रियंका चोपड़ा अॼुकल्ह अव्हांखे अनुराग बासुअ जी नई ईंदड़ फिल्म बर्फीअ में नज़र ईंदी। हिन फिल्म में प्रियंका चोपड़ा जो किरदार हिकु चरी छोकिरीअ जो आहे, जंहिं ते प्रियंका चोपड़ा चयो आहे त ही किरदार मुंहिंजे कैरियर जो सभिनीनि किरदारनि खां मुश्किल तरीन किरदार आहे। नाज़रीन, माज़ीअ जी मशहूर अदाकारा माधुरी दीक्षित जेका कुछ अरसो शोबिज़ खां ॿाहिरि हुई, अॼुकल्ह माधुरी फिल्मी दुनिया में वापस अचण जूं तयारियूं करे रही आहे। ताज़ो ई हुन जो एक्सक्लूसिव फोटो शूट थियो, पोइ अचो त ॾिसूं। Dikshit's millions of fans worldwide are craving for the Dhak Dhak girl to make her comeback in Bollywood. Bollywood today is ruled by the alluring Kareena Kapoor, seductive Katrina Kaif, and stylish Priyanka Chopra are all in the 40s. But the romance actresses who are almost half their age. We have seen that actresses like Preeti Zinta, Rani Mukherjee, who were superstars 5 years back, are now not able to cast the spell on the big screen. Madhuri, after marriage, had made a comeback in Aaja Nachle in 2007, which bombed at the box office. Madhuri's last hit was Devdas in 2003, which also owes its credit to SRK and Aishwarya. So if Madhuri is demanding today 5 crores for a film, is it just? नाज़रीन, शाहरुख खान जी नई ईंदड़ फिल्म रावण जो प्रमोशन ज़ोरो शोर सां हली रहियो आहे ऐं हिन फिल्म में शाहरुख खान हिकु सुपर हीरो जो किरदार अदा कयो आहे। नाज़रीन, शाहरुख खान चयो आहे बॉलीवुड हुजे या हॉलीवुड हुजे, पर सुपर हीरो जो किरदार त सिर्फ़ ऋतिक रोशन ते ई सूट करे थो। नाज़रीन, शाहरुख खान त एतिरे क़दर ताईं चयो भले हॉलीवुड जी बैटमैन मूवी हुजे या स्पाइडरमैन मूवी हुजे, पर उन जा हीरो भी कुछ न आहिनि ऋतिक रोशन जे आॾो। कैंस फिल्म फेस्टिवल फ्रांस के शहर पेरिस में जारी है। हिन फेस्टिवल में बॉलीवुड ऐं हॉलीवुड जूं मशहूर सेलिब्रिटीज़ शामिल थी रहियूं आहिनि
ऐं ही फेस्टिवल 22 मई ताईं जारी रहंदो। पोइ अचो त हिन फेस्टिवल जी हिकु नंढड़ी रिपोर्ट ॾिसूं। जी नाज़रीन, इन सां गॾु मुंहिंजे प्रोग्राम जो फर्स्ट सेगमेंट थियो पूरो ऐं हाणे वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े ब्रेक जो। सो स्टे विद अस।